सम्झनि अहिड़ी हस्ती जो 3-4 कलाक जी गुफ़्तगू आहे ऐं गुफ़्तगू कहिड़नि कहिड़नि मौज़ूअनि ते आहे, शरीयत, तरीक़त, हक़ीक़त, असांजे हज़रात जा मक़ाम जी तक़ाबुल जी कजे। मसलन मूं सुवाल पुछो त क़िबला ख्वाजा हसन जान जो मक़ाम मथे या पंहिंजे जद आला ख्वाजा हुसैन जान जो मक़ाम मथे विलायत में? हाणे संदन जद आला ख्वाजा हुसैन जान संदन उस्ताद बि हो, सम्झो ईअं त मुर्शिद बि हो, मुरबी बि हो, सभु कुझु हो। ऐं पंहिंजे ॾाॾे सां हर कंहिंखे मोहबत थिए थी, फितरी ॻाल्हि आहे। पाण फरमाए हिकिड़े लम्हे जे अंदरि पाण फरमाए बाबा नाना साईं ख्वाजा मोहम्मद हसन जान विलायत में मुंहिंजे ॾाॾे खां उनजो मक़ाम जाम मथे आहे, मारिफत में, तरीक़त में, इल्म ज़ाहिरी में मुंहिंजो ॾाॾो नाना खां मथे हो ख्वाजा हुसैन जान। पोइ उन जा दलील ॾिना अथनि बाक़ाइदे, कीअं मथे हो, कहिड़नि उलूमनि में मथे हो। हालांकि असांजो जद आला ख्वाजा हुसैन जान गोशा नशीन रहियो रहमतुल्लाह अलैह, किताब त काफ़ी लिखियईं, आलिम त तमामु वॾो हो, पर गोशा नशीन रहियो। मुख़्तलिफ़ हादसनि जे करे संदन हरम फ़ौत थिया, हयाती में पुट सभु फ़ौत थी विया, पोटा ॿ, लाॾा साईं हो, नाना साईं हो, चाचा अब्दुल मईद जान, बसि इहे रहिया अखिनारो, बसि सॼी उमिरि सदमनि में। पोइ कंहिंसां ॻाल्हाईंदा कोन, ऐं तबियत मुबारक हूंदी जलाली, मुरीद त कंहिंखे कंदा ई कोन हुआ। चवंदा बाबा वञो टंडे साईं दादा अदा वटि वञी मुरीद थियो, वॾो भाउ सजाद नशीन आहे ख्वाजा हसन जान, मुरीद वञी उते थियो, मुरीद त कंहिंखे कंदा ई कोन हुआ। लाचार के चंद माण्हू वटि मुरीद थिया, ऐं ख़िलाफ़त संदन वालिद जी हुई, ॿिन्हिनि भाउनि खे हुई। ऐं सो पोइ बहरहाल पोइ पाण दलील ॾिनासीं बाक़ाइदे, मूंखे यादि आहिनि ॻाल्हियूं हज़रत ख्वाजा हसन जान जी बुज़ुर्गी जूं ॻाल्हियूं, तहजुद जूं ॻाल्हियूं। पर बाबा नाना एॾो पाबंद हो इबादत जो, जे सिंध में उन ज़माने में वॾा वॾा मशाइख़ हुआ, पाकिस्तान में सिंध में, पर जेतिरी इबादत मुंहिंजे नाने ख्वाजा हसन जान ते कई अल्लाह ताला जी, जेतिरो ज़िक्र कयोसीं ओतिरो उनजो रती अशर केरु कुझु कयो। फरमाईंदा तहजुद में क़ुरान जा हाफ़िज़ हुआ, तहजुद में 12 रकातूं या 8 रकातूं, कॾहिं 10 पढ़ंदा हुआ, कॾहिं 12 पढ़ंदा, कॾहिं 8 पढ़ंदा हुआ। पोइ हर रकात में हिकिड़ी यासीन शरीफ़ पढ़ंदा, ऐं उहो मुख़्तसिर वक़्त में पढ़ंदा। हाणे यासीन शरीफ़ ही हाफ़िज़ वेठा केतिरा रुकू आहे यासीन? हा तूं ॿुधाए। 5 रुकू आहिनि। हाणे पाण फरंदा बाबा हाणे 5 रुकू हिकिड़ी रकात में यासीन जा 12 रकातूं, उहो तमामु थोरे वक़्त में असांखे हैरत थींदी, नाना एॾो जल्दी त कीअं था पढ़नि यासीन शरीफ़। ख़ैर उहो तहजुद पढ़ी, वरी फजर निमाज़, वरी जमात ते अचणु मस्जिद में। उहो मशहूरु हूंदो सिंध पूरे में इहा ॻाल्हि त ते ज़माने में फरमाईंदा हिकिड़ी रेल हलंदी, उहा पूरे टाइम ते अंग्रेज़ जो ज़मानो, उन रेल जो 1 मिंट हेॾां होॾां टाइम कोन हूंदो। चवंदा उन रेल जो टाइम 1 मिंट हेॾां हेॾां थी सघे थो। ख्वाजा हसन जान जी निमाज़ जो टाइम, मस्जिद में अचण जो, जमात उहा कॾहिं बि हेॾां होॾां नथी थी सघे। हज़रत साहिब जा लफ़्ज़ पाण नाना जी एतिरी, पोइ ज़िकिर, पोइ मुराक़बो, पोइ तक़वा, पोइ करामतूं, ऐं पोइ फरमाए बाक़ी फरमाए ज़ाहिरी इल्म में मुंहिंजो ॾाॾो, ज़ाहिरी इल्म में उन ज़माने में बर सग़ीर में मुंहिंजे जद पाक ख्वाजा हुसैन जान जहिड़ो को बि आलिम कोन्हे। हवा सां थो चवां, ऐं दिल्ली में वञी पढ़ियसि, मूं वॾा वॾा आलिम ॾिठा, मंतिकी, फ़लसफ़ी आया असां वटि ईंदा, हज़रत साहिब वटि पढ़ाईंदा हुआ। पर जेको मुंहिंजो जद पाक ख्वाजा हुसैन जान रहमतुल्लाह अलैह जेको पढ़ाईंदो हो, हिदाया फरमाईंदा मूंखे बरज़बान पढ़ाई यादि ॿई। पोइ मूंखे फरमाई इब्राहिम जान किताब सभु यादि कर, ऐं पोइ मुंहिंजो हाफ़िज़ो हूंदो अल्हम्दुलिल्लाह, महिनत बि कंदुसि, 14 कलाक पढ़ंदुसि। बाबा अॼुकल्ह मदरसे जा छोकिरा पढ़नि कोन था, पुछूं था सुवाल अचनि कुझु कोन थो, मौलवी महिनत कनि कोन था, छोकिरा कनि कोन था। हिदाया केॾो ॾुखियो किताब, मुंतही किताब आहे फ़िक़्ह हनफ़ी जो। पोइ हिदाया बरज़बान मूंखे ॾाढा पढ़ाई, ऐं यादि कंदुसि। पोइ फरमाईंदा तबियत मुबारक हूंदी जलाली ॾाॾा जी शख़्स, तमामु तबियत जलाल, ख्वाजा हसन जान तबियत थधी, और ख्वाजा हुसैन जान असांजे ख़ानदान में जलाल मशहूरु हो तमामु। हिकिड़ो त बिल्कुलु ॻाल्हाईंदा कोन हुआ, शख़्सियत एॾी रोबदार हूंदी, चहिरो मुबारक रोबदार, ऐं ॻाल्हाईंदा कंहिंसां कोन हुआ, कसीरुल कलाम, बिल्कुलु फ़क़ीरी। दुनिया खां 8,000 10,000 एकड़ ज़मीन हुई, लंगर में माण्हू गोश्त पिया खाईंदा। फरमाईंदा ॾाॾा साईं जी हालत इहा हूंदी जो सुकल मानी लस्सी सां पारू थी, 3 ॾींहंनि जी लस्सी सां बसि 2 टुकड़ा खाईंदा हुआ। असीं त ॾाॾा साईं ही तुंहिंजा मुरीद इहे गोश्त पिया खाइनि, लंगर ही तुंहिंजी 10,000 एकड़ तुंहिंजी ज़मीन, जागीर, अशरफियूं, चांदी सोन जा रुपया, फरमाईंदा पैसा ई उछलिया पिया हूंदा, एॾो ई पियो हुनखे खाईंदी हुई उते हवेली में। पर उगो किताब बसि ॻाल्हाए रखी सघो, फरमाईंदा मूंसां न ॻाल्हायो, कम सां किताब आऊं ऐं किताब बसि। पोइ किताब हथ में हूंदा, पोइ किताब पढ़ंदा हुआ, या मुराक़बो या ज़िक्र फ़िक्र या निमाज़, बसि इहा सम्झ। आख़िर में सदमनि जे करे
या को कैफ़ियत हुई का वल्लाह आलम बिसवा उन कैफ़ियत में रहिया पोइ हिदायत फरमाईंदा पोइ हिदायत पढ़ाईंदा हुआ मूंखे इंसान आउं नंढो ॿार हूंदोसि ऐं इंसान खां ग़लती बि थिए थी हीअं थिए थी पोइ फरमाईंदा हुआ त जेॾीमहिल थोरो इबादत में हेॾा होॾा मूंखां थींदो अखर वो हेॾा थो पाण माच करे वेठा न अखियूं बंदि करे हीअं पढ़ इब्राहिम जान पढ़ करे 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 ओचितो थो पोइ पाण फरमाईंदा संदन असा मुबारक जुंबिश में ईंदो ऐं मुंहिंजनि पुठनि खे संदन असा जी ज़रबात जो शर्फ़ हासिल थींदो ऐं पोइ फरमाईंदा बाबा पोइ आउं चवंदो आउं त वॾो ख़ुशनसीब आहियां मूंखे मुंहिंजे उस्ताद मुंहिंजे जद्दे पाक अॼु असा मुबारक मुंहिंजे पुठनि ते लॻा इहा ॻाल्हि कंदा अखिल मुबारक मूंखे लुड़क अची वेंदा पोइ हिदाया मूंखे बरज़बान ॿुधाईंदोसि पोइ एतिरो मुंहिंजो फलाणो किताबु बरज़बान ॿुधाईंदोसि पोइ फलाणो किताबु तिब लाइ भॻियुसि फरमायूं दिल्ली ऐं शौक़ु थियो तिब वञी पढ़ां तिबिया कॉलेज दिल्ली में इल्मु त मूं ज़ाहिरी शरीयत जो पढ़ अञा तरीक़त मुर्शिद कोन वरितो शेख कोन वरितो मूंखे शौक़ु थियो आहे वञा दिल्ली तिब वञी पढ़ां मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो जद्दे पाक हेॾो वॾो तबीब आहे ऐं घरां मूं ॿुधायो कोन न अम्मा खे वालिद साहिब त विसाल करे विया हुआ नंढी उमिरि में असांजा ॾाढा अम्मा हयात हुई आउं हितां निकितुसि वञी दिल्ली मां 4 सालनि खां पोइ हज़रत साहिब खे मुंहिंजी ख़बर पई त इब्राहिम जान ज़िंदा आहे ऐं दिल्ली में आहे अॼु ताईं ख़त मूं वटि पियल आहे सो हज़रत साहिब सिंधी में ख़त मौलाना मोहम्मद इब्राहिम जान सिंधी खे मिले दिल्ली में ख़त मूं वटि पियो आहे 1931-32 जो ख़त आहे नंढड़ो हिकिड़ो लिफ़ाफ़ो आहे हज़रत साहिब में एड्रेस आहे घर वारा अम्मा ख़त लिखियो आहे एड्रेस आहे मौलाना मोहम्मद इब्राहिम जान सिंधी खे मिले तिबिया कॉलेज दिल्ली में पर मां उते वञी पढ़ियसि जॾहिं तिबिया कॉलेज में वियसि हकीम मोहम्मद सईद जेको मशहूरु हमदर्द दवाख़ाने जो बानी उहो मुंहिंजो असांजो हमसबक हो साईं गुलाम मुहिउद्दीन जान रहमतुल्लाह अलैह असांजो मुंहिंजी वालिदा जो मामू सॻो उहो वॾो हकीम हो ज़बरदस्त तव्हां ख़बर अटड़े साईं लाइ करो उहो बि गॾु पढ़ंदो हो मूंसां पर हिकिड़ो हकीम हो उन नालो इलियास उनजी वॾी वॾी मुछूं ॾाढी कुड़ेरी तिब उते तॾहिं अरबी में पढ़ाईंदा हुआ फरमाईंदा उन इलियास अरबी में तिब पढ़ाई शागिर्दनि खे मूंखे ॾिठई हीअ माण्हू किथां सिंध जो माण्हू आयो मूंखे चई मूंखे दाख़िला खपे तुंहिंजे कॉलेज में हिन तिबिया कॉलेज दिल्ली में मशहूरु पूरी दुनिया जा माण्हू अची पढ़ंदा करवल बाग दिल्ली में मूंखे चई त कहाँ से आयो मुझो सिंध से खिलियो मुरा तंजिया निहारे सिंधी हो मादरी ज़बान सिंधी है यहाँ तिब हम अरबी में पढ़ाते हैं तू आप इधर अरबी में पढ़ोगे मेरे पास तिब कि मुझे हाँ मौलाना पढ़ा हकीम साहब पढ़ाओ किताब दो इधर लाओ किताब लाओ तो दुखियो लिखो वॾो किताब अल कानून फिर तिब शेख बोले सीना जो फलाणो खणी चो पढ़ो एक इबारत पढ़ो इधर अरबी में पाण मूं इबारत पढ़िया मुंहिंजी अरबी ॾाढी सही पढ़ाई हुई आहे आलिम पोइ मूं पढ़ी अची हकीम खे अची पघर शुरू थिया उस्ताद खे जी हल अहिड़ी इबारत हिन शागिर्द पहिरें दाख़िला पियो वठे पहिरीं जमात में हिनजी इबारत हींअर हुजो मुंतई किताब तिब जो हिनजी अहिड़ी इबारत आहे ऐं पोइ फरमायूं शागिर्द खे उस्ताद खे पघर थिया हकीम इलियास खे पोइ उन चयो ओहो आप तो इतने बड़े आलिम हैं आप हमारे पास क्या पढ़ने आए तो मुझे नहीं मुझे तिब का शौक़ है मैं तिब पढ़ने आया हूँ आलिम तो मैं हूँ पोइ फरमायूं पढ़ियसि उते 4 साल आउं पढ़ियसि 4 साल खां पोइ ॻोल्हा कयूं त असांजो पोटो वणंदल हुउसि ॾाॾे जो असांजो पोटो आहे रुना सभु माना उन ते ज़माने में कोन माना जहाज़ तार हुई या छा हो 1931-32 में छा हो पोइ ॾस मिलियो त दिल्ली में वञी तिब में पढ़े तिबिया कॉलेज दिल्ली में पोइ मूंखे पहिरीं ख़त लिखियो कंहिं माण्हू ॿुधायो त हज़रत साहिब खे तुंहिंजी ख़बर पई हाणे फौरन वापसि अच पोइ बहरहाल पोइ आउं उतां वापसि आयुसि 4 साल हाणे मुंहिंजो साल जो रहियल हो हकीम सईद मूंखां हेठो ऐं सफ़ा ॾढो हकीम सईद खे आउं सबक़ु ॾींदो हुउसि ऐं मामा गुलाम मुहिउद्दीन जान उहो हकीम सईद खां वधीक होशियारु हो ख़ैर बहरहाल बाक़ी साल जो कोर्स हलो तिब ऐं जरात जो 5 साल जो कोर्स हो जीअं MBBS डॉक्टरीअ में उहो हकीम ईअं पढ़ाईंदा हुआ गुलज़ार ख़लील हाणे आयुसि हुते हज़रत साहिब मूंखे फरमायो इब्राहिम जान तूं 4 साल मुंहिंजो वणंदल पोटो मूं तोखे सांडियो निभायो तोखे पढ़ायो तोखे बाबा शाबस हुजे पुटु तूं 4 साल गुम थी ने असां त माण्हू तूं वफ़ात करे वञे हलियो असां त रोई वेठासीं तुंहिंजे लाइ दुआऊं घुरी अॼु शुक्र अलहमदुलिल्लाह तूं अलाह साईं वरी आंदो बचा हाणे तूं ॿुधाए तूं छाजे लाइ वियो आहीं दिल्ली कहिड़े कम लाइ वियो आहीं कहिड़ी तोखे गर्ज़ हुई दिल्ली वञण जी पाण सां नौजवान ईंदी मूं अर्ज़ु कयो मुंहिंजी उमिरि हुई 22 साल 23-24 साल मूं अर्ज़ु कयो मुंहिंजो क़िबला आउं तिब पढ़णु वियुसि किथे मुंहिंजो तिबिया कॉलेज दिल्ली में कहिड़ा किताब तो पढ़ी वरी जलाल में मुंहिंजो फलाणा किताब हाणे खणी किताब हेॾा
ऐं शेख बोली सीना जा किताब वॾा वॾा तिब जा अरबी खणी आयुसि मां आॾो रखिया मूंखे हीउ किताब थो पढ़ां चई नमूना निहारे रही मुर्की चई इहे किताब इन लाइ तूं भॻो ऐं दिल्ली पढ़नि इहे के किताब वे तोखे पढ़ायां थो पाण फरमाए मूंखे पढ़ाए मुंहिंजो वञ ऐं त वॾो बदबख़्त माण्हू जे मुंहिंजो ॾाॾो हेॾो वॾो हकीम बि आहे हेॾो वॾो तबीब बि आहे ऐं त हरूभरू हकीमनि वटि 4 साल पंहिंजा ज़ाय कया पोइ मूंखे पढ़ायूं साल जो जेको बाक़िया कोर्स रहियल हो उहो मूंखे कंप्लीट करायूं ॿिनि महीने जे अंदरि तिबई जराहत पोइ पाण केॾा वॾा हकीम अथव ॾिठो नुस्ख़ा जेके लिखंदा हुआ ऐं हल सुभान अल्लाह आख़िर ताईं जेको हाफ़िज़ हो वज़न दवा जा 88 साल 6 महीना उमिरि हुई सिविल अस्पताल आख़िर वक़्त ताईं ऐं गॾु हुउसि उन टाइम ताईं हेॾो हाफ़िज़ हो नुस्खे जा वज़न 2 माशा 3 माशा 1 माशो 1 तोलो ऐं हाफ़िज़ो मूंखे कलम मुबारक हथ मां ई किरी पवंदो मूंखे फरमाईंदो बाबा हीउ ॾिस पुटु हीअ अखर मुंहिंजी थोरी डाठ थी आहे हीउ वज़न ॾिस केतिरो लिखियो आहे 1 तोलो लिखियो आहे या 2 माशा लिखियो आहे या 3 माशा लिखियो आहे नुस्ख़ो पूरो थियो बाबा हाणे हीउ वीचारो साहिल हिन खे ॾे किबला तव्हां ज़ईफ़ आहियो हाणे हीउ त पोइ अची वेंदो हिनखे मौलवी ॾेई छॾींदो आऊं ॾेई छॾींदो नुस्ख़ो साॻियो लिखियो पियो न बाबा न बाबा मां मिसकीन आहे ग़रीब आहे हिनजी हाजत हिनखे लिखी ॾियूं पाण एतिरी शफ़क़त ख़ुदा जी मख़लूक़ ते एतिरी महिरबानी ग़रीबनि ते मिसकीननि ते क़दरदानी पोइ फरमायूं पोइ मूं ॾाॾा वटि तिब पूरी कई पोइ ॾाढा सभु किताब पढ़िया पोइ तरीक़त जो शौक़ु फरमायो मूंखे बाद में थियो काफ़ी पोइ मूं मुर्शिद जी शेख जी तलाश कई पोइ पहिरियों मुर्शिद थियो पोइ ॿियो थियो अजीब इहो गुफ़्तगू अजीब ग़रीब ॻाल्हियूं कंदा हुआ उहे हस्तियूं आहिनि कोन हाणे उहे ॻाल्हियूं केरु ॿुधाईंदो इहे सीननि में ॻाल्हियूं महफ़ूज़ आहिनि सुभान नाना साईं ख़्वाजा हसन जा नोट रहिया साईं जो तर्ज़े ज़िंदगी छा हो ख़ामोश थी बाबा नाना साईं जी तर्ज़े ज़िंदगी पूरी शरीयत मुताबिक़ आख़िरी ॿ चवंदा ख़्वाजी साॾे मूंखे चयो त साईं जिन हिकिड़ो ख़त लिखियो जेको एतिराज़ थियो बाग जे मथां उहो राज़दार चवे थो मिर्ज़ा खलीज बेग खे मखदूम गुलाम मोहम्मद मलकानी रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम वॾो बुज़ुर्ग वली नक्शबंदी सिलसिले जो साईं जो मुरीद ख्वाजा सिराजुल औलिया ख्वाजा अब्दुल रहमान साहब बादशाह फरमाईंदा 5 सबक़ लतीफ़ अख़फ़ा ताईं हज़रत साहब ॾिनासि ख्वाजा अब्दुल रहमान रज़ी अल्लाह ताला अन्हु पोइ हज़रत साहब जो विसाल थियो मखदूम गुलाम मोहम्मद मलकानी रहमतुल्लाह अलैह खे ख़्वाब में फरमायूं मुंहिंजो ख़लीफ़ो आहे मुलाक़ात वारो बुज़ुर्ग मखदूम वली मोहम्मद रहमतुल्लाह अलैह तूं उन वटि बाक़ाया सुलूक वञी तय कर हाणे इहा ॻाल्हि हैरत त हीअ जेके नईमी हज़रात आहिनि जेके कोडारे वारा हज़रात इन्हनि खे ख़बर कोन्हे पोइ आउं हुन सां नाराज़ काज़ी साहिब खे मुंहिंजो ॻाल्हि ॿुध तोखे इहा ख़बर आहे तोखे ख़बर आहे त मखदूम गुलाम मोहम्मद मलकानी खे फैज़ किथां मिलियो मखदूम अली मोहम्मद खे फैज़ किथां मिलियो मूंखे त हज़रत साहिब रहमतुल्लाह ॿुधायो न नेठि मूं विड़ी करे मुफ़्ती ख़लील वीचारो असां सां मोहबत रखे थो अज़हरी उनखे त ख़बर हुई उनखे मूं ॿुधायो मुंहिंजो बाबा अव्हांखे ख़बर कोन्हे त असांखां पुछो न तव्हां त उहे हस्तियूं कोन ॾिठियूं न ख़ैर पोइ बहरहाल पोइ फरमायूं त पोइ उतां सुलूक तय कयो मखदूम गुलाम मलकानी मखदूम वली मोहम्मद वॾो बुज़ुर्ग हो वॾो वली हो मखदूम वली मोहम्मद जी हुज़ूरी जो ज़िक्र कंदा हुआ बादशाह पाण फरमाईंदा उन ज़माने में मखदूम वली मोहम्मद मुलाक़ात वारो बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैह संस वालिद मखदूम मोहम्मद यूसुफ मदनी जेको ॿाहिरि रखियल मज़ार खां मथे मक़बरो नथो ठाहिण ॾिए उहो ख़लीफ़ो हज़रत सिराजुल औलिया जे वारिद हज़रत शाह अब्दुल क़यूम कंधारी जो